हाजी कहिड़े बि क़िस्म जो हुजे, यानी हज इफ़राद करण वारो हुजे या हज तमतो करण वारो हुजे या हज किरान करण वारो हुजे, तरतीब इहा या जो पहिरियों हाजी सॻोरो 10 ज़िलहजा ते रमी कंदो, उन खां पोइ हज जी क़ुर्बानी अगरि उन ते वाजिबु आहे, मसलन उहो हज तमतो थो करे या हज किरान, त उहा क़ुर्बानी कंदो। 3 नंबर ते उहो हलक कंदो, यानी एहराम खां ॿाहिरि थींदो, या औरत आहे त उहा तक़सीर कंदी, पंहिंजा वार कटराईंदी। 4 नंबर ते हाणे जेको सुन्नत तरीक़ो आहे तरतीब सां उहो इहो आहे त हाणे तवाफ़ ज़ियारा कबो, पर तवाफ़ ज़ियारा ऐं पहिरियनि 3 कमनि यानी रमी, क़ुर्बानी, हलक, इन्हनि 3 कमनि में तरतीब वाजिब न आहे। यानी अगरि कंहिं तवाफ़ ज़ियारा पहिरियों बि करे छॾियो इन्हनि खां त उन ते को बकर दम लाज़िम न ईंदो, अलबत्ता ख़िलाफ़े सुन्नत आहे। सुन्नत इहो ई आहे त तवाफ़ ज़ियारा जेको आहे उहो रमी, पोइ क़ुर्बानी, पोइ हलक, इन्हनि 3 कमनि खां पोइ थींदो। त इहे तवाफ़ ज़ियारत जा अहकाम आहिनि। तवाफ़ ज़ियारत जे अंदरि यादि रखो, जेके हुकुम अहकाम शर्त शराइत वाजिबात आम तवाफ़ जा आहिनि, तवाफ़ ज़ियारत में बि उहे ई शराइत आहिनि। यानी तवाफ़ ज़ियारत में तहारत हुजणु ज़रूरी आहे, माण्हू वज़ू सां हुजे, अगरि उन ते गुस्ल फ़र्ज़ हो त उनजो गुस्ल कयलु हुजे, सितरे औरत हुजे, यानी उनजो को हिसो जेको आहे उहो जंहिंखे लिकाइणु शरीयत में लाज़मी आहे उहो जेको आहे खुलियल न हुजे। इन में ख़ासि कर औरतुनि खे ख़्यालु रखणु घुरिजे। औरतूं जेके आहिनि अगरि उन्हनि जी बेपर्दगी जो सिलसिलो थियो, मसलन उन्हनि खे ॿई हथ जेके आहिनि अॻियां पोयां जोड़ ताईं ऐं ॿई जेके पेर आहिनि भेॾियुनि ताईं, इन्हनि खे ज़ाहिर रखण जी इजाज़त आहे। बाक़ी उहे पंहिंजे सॼे जिस्म खे ढकींदियूं, चहिरे खे बि ढकींदियूं। हालत एहराम में हूंदियूं इहे यादि रखनि, चहिरे खे लिकाईंदियूं त न, पर कंहिं किताब वग़ैरह सां पंहिंजो पर्दो कंदियूं। पर जेको आहे जॾहिं उहे एहराम खां ॿाहिरि थियूं, जो तवाफ़ ज़ियारत त एहराम खां हाणे ॿाहिरि थो थिए पियो, त उन में उन्हनि खे पर्दे जो ख़्यालु रखिणो आहे। अगरि पर्दे जो ख़्यालु न रखंदियूं त पोइ कुझु सूरतुनि में उन्हनि ते कफ़ारो दम बि लाज़िम अची सघे थो। ऐं तवाफ़ ज़ियारत जे अंदरि बि उहो ई तरीक़ो आहे। 8 दफ़ा इस्तलाम थींदो, पहिरियों चकर इस्तलाम थींदो, 7 चकर, हर चकर में इस्तलाम थींदो ऐं आख़िर में इस्तलाम थींदो। ऐं पोइ तवाफ़ करण खां पोइ ज़मज़म शरीफ़ पीअणो आहे, छो त तवाफ़ खां पोइ ज़मज़म शरीफ़ पीअणु इहो सुन्नत आहे ऐं ज़मज़म शरीफ़ जी दुआ पढ़णी आहे। ऐं उन सां गॾोगॾु तवाफ़ ज़ियारत जॾहिं थी वियो त उन जा 2 रकात नफ़िल नमाज़ जेकी हर तवाफ़ जी वाजिबु हूंदी आहे, तवाफ़ ज़ियारत जी वाजिबु आहे। अगरि मकरू वक़्तु न आहे उन जी बि अदायगी करणी आहे, अगरि मकरू वक़्तु आहे त पोइ कंहिं ॿिए ग़ैर मकरू वक़्त में उन नफ़िलनि जी अदायगी करणी आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।